पीपुल्स पार्टी 15 सालन में ॿियो जेको कुझु सो कयो पीपुल्स पार्टी सिंध जे माण्हुनि खां उम्मीद खसे वरिती आहे, सिंध जे माण्हुनि खां आस खसे वरिती आहे। ॿार पढ़नि था, उन्हनि खे ख़बर आहे त पढ़ूं पिया नौकरी विकामी वेंदी। पब्लिक सर्विस कमीशन में करोड़ रुपया ॾेई नौकरी को ॿियो वठी वेंदो। ॿार पढ़नि था, उन्हनि खे ख़बर आहे त असीं इम्तिहान ॾींदासीं, एमडीकेट जो पेपर आउट थी वेंदो। जेको 30 लख रुपया ॾींदो सो पेपर आउट करे पास थी वेंदो। आबादगार ज़मीन आबाद कनि था, उन्हनि खे ख़बर ई कान्हे त जॾहिं फसल लहंदो तॾहिं कमांद जो अघु कहिड़ो हूंदो, कणक जो बारदानो मिलंदो कोन मिलंदो, यूरिया ब्लैक थींदी या असांजे फसलनि लाइ असांखे मिलंदी। हुननि सिंध जी उम्मीद खसे छॾी आहे। हुननि सिंध खे ईअं निपूड़ियो आहे जीअं को हमले आवर लश्कर महकूम क़ौम सां अशर करे। हुननि सम्झो थे त सिंध जा माण्हू इन सॼे मंसूबे आॾो ॾाढ हेठि करे झुकी वेही रहंदा। शेख सादी चयो हो, फारसी शाइर हो, चयो हुई त बादिस वफ़ात तुरबते मां दर ज़मी मजो। मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजी क़बर ज़मीन ते न ॻोल्हिजो। बादिस वफ़ात तुरबते मां दर ज़मी मजो, दर सीना आए आरफे मज़ार बास। मुंहिंजी क़बर आरफन ऐं आशिकनि जे सीने में हूंदी। 1943 में जंहिं माण्हूअ खे तव्हां शहीद कयो ऐं उन जी मज़ार खे गुम करण जो मंसूबो जोड़ियो, उहो माण्हू पंहिंजे मज़ार मां मणनि जे हेठां उहो सूरह बादशाह अॼु सिंध लाइ लड़े पियो, उहो मैदान ते आहे। तव्हां माण्हुनि जे जिस्म खे मारे सघो था, तव्हां माण्हुनि जे सोच खे मारे सघो था, तव्हीं माण्हुनि जे हौसले खे नथा मारे सघो। ही जेके माण्हू मूं राति हिते ॾिठो पे, तव्हीं जेके हज़ारनि जे तइदाद में नारा हणंदे हिननि रस्तनि ते पंधु पिया आया, तव्हीं ऐलान हुयो हिन ॻाल्हि जो त तव्हीं हथियार फिटा कोन कंदो। मैं पाकिस्तान के हुक्मरानों से मुखातिब हूं और उन तमाम लोगों से मुखातिब हूं जो पॉलिसी मेकर्स हैं,